घर वेठे घणा करियो सरतियूं संग समा हफ्तेवार प्रोग्राम शागिर्दनि जो शाह में तव्हां सभिनी खे भली का शागिर्द साथियो अॼोके प्रोग्राम जी शुरूआत करियूं था हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि सां ऐं ॻाल्हि आहे हीअ त पैसा बचायो। असांजे समाज में आम तौर ते इहो थो सम्झो वञे त पैसो सिर्फ़ु बेईमानी सां या कंहिं ग़लति तरीक़े सां ई कमाए सघिजे थो, या ॿियो त जिन माण्हुनि वटि पैसो हूंदो आहे उहे माण्हू मतिलबु सुठा न हूंदा आहिनि, या उहे माण्हू ख़राबु हूंदा आहिनि, या पैसो माण्हू खे ख़राबु करे थो। मुमकिन आहे कंहिं हद ताईं इहे ॻाल्हियूं दुरुस्त हूंदियूं बि सही, पर हिकिड़ो सच उहो बि आहे त पैसो वक़्त जी ज़रूरत आहे ऐं जाम सारियूं अहिड़ियूं चङायूं आहिनि जेके असां पैसे जे वसीले करे सघूं था। जीअं बिलफर्ज़ तव्हां सुठा महिमान नवाज़ आहियो, पर जेकॾहिं तव्हां वटि पैसो न आहे त तव्हां ज़ाहिर आहे त अहिड़ी ख़ातिर महिमाननि जी न करे सघंदा। तव्हां कंहिं पाड़े जे ज़रूरतमंद जी मदद करणु चाहियो था, पर जेकॾहिं तव्हां वटि पैसो न हूंदो त तव्हां कीअं करे सघंदा। तव्हां को सुठो प्रोग्राम करणु चाहियो था, पर जेकॾहिं तव्हां वटि उन जो ख़र्च पाणी न हूंदो त तव्हां न करे सघंदा। यानी इहे जाम सारियूं अहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि जेके तव्हां में मौजूदु त हूंदियूं, पर उहे ज़ाहिर न थी सघंदियूं जेसि ताईं तव्हां वटि पैसो न हुजे। ऐं पैसो महिनत सां बि कमाए सघिजे थो, ऐं पैसो कमाइणु एतिरो मुश्किल न आहे जेतिरो सम्झो वञे थो। शागिर्द साथियुनि जे लाइ पैसे जी बचत जी आदत विझण जे लाइ हिकिड़ी नंढड़ी सलाह ॾींदुसि। उन ते जेकॾहिं अमल कंदा त उहे यकीनन उन्हनि में हिकिड़ी सुठी आदत बि पवंदी ऐं उहे पंहिंजी बचत बि करे सघंदा ऐं पंहिंजा जेके ख़ासि करे ग़रीब वालदेन आहिनि उन्हनि तां वज़न लाहे बि सघंदा, बल्कि अॻिते हली उन्हनि जी मदद बि करे सघंदा। तव्हां छा करियो, हिकिड़ो जेको कुपो मिले थो, कुपो बि चवनि था उनखे, घुघ बि चवनि था, टिभो बि चवनि था, सो उहो वठो ऐं पोइ उनखे सिर्फ़ु मिटीअ जो कुपो न सम्झो। तव्हां ईअं सम्झो त उहो हिकिड़ो पिंजरो आहे जंहिंमें तव्हां तोतो पालियो आहे या तितर पालियो आहे। उहो जीअरो जाॻंदो जानदार हिकिड़ो पखी आहे जेको तव्हां पाले रखियो आहे, ऐं पोइ उन पखीअ खे रोज़ थोरे घणे दाणे पाणीअ जी ज़रूरत हूंदी आहे। सो तव्हां बि पंहिंजी ख़र्चीअ मां रुपयो, 2 रुपया, 5 रुपया या 10 रुपया रोज़ जा बचाए उन कुपे में विझंदा वञो, यानी उन पंहिंजे पालियल पखीअ खे दाणो ॾींदा वञो। उनखे जानदार सम्झंदव तॾहिं ई तव्हां उनखे रोज़ कुझु न कुझु ॾेई सघंदा। जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु उनखे मिटीअ जो थांव सम्झंदा त पोइ तव्हां इहा आदत तव्हां में एतिरो जटाव न करे सघंदी। सो शागिर्द साथियो, ईअं करियो बचत जी शुरूआत। इन खां अॻिते बि तव्हांखे ॿुधाईंदासीं त छा करिणो आहे, पर फ़िलहाल तव्हां इन जी शुरूआत करियो। हाणे हलूं था पाण अॼोके उन शाह लतीफ़ जे बैत ॾे जंहिंजी चूंड कई आहे असां ख़ासि तव्हांजे। सोढे सुतेलो काजा मूंसी ॻाल्हि कई, साजे पधर पोइ त सरतियूं का न थुमही। शागिर्द साथियो, पहिरीं लतीफ़ जे इन बैत जी ज़ाहिरी माना ॾे हलूं था। मंज़र कुझु हीअं आहे त मूमल जंहिं पेच पातो आहे राणे सां ऐं राणो काणो आहे, उनखे सोढो बि चवनि था। ऐं पोइ जेके मूमल जूं सरतियूं आहिनि उहे
मूमल खे चवनि थियूं त तो आख़िर अहिड़े सोढे सां कीअं लऊं लॻाई आहे, आख़िर कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे इन राणे में सोढे में। त पोइ मूमल लतीफ़ चवाणे पंहिंजे सरत्यनि खे चवे थी त सोढे सुते लोए काजा मूंसी ॻाल्हि कई, यानी जॾहिं ख़ल्क़ सुतल हुई, जॾहिं ज़माने खे ख़बर न हुई, उन में जेका सोढे मूंसां ॻाल्हि कई आहे, यानी जेका सोढे मूंखे सूंहं पसाई आहे, जेके सोढे में जेके अहलियतूं आहिनि, क़ाबिलियतूं आहिनि, या उन जूं जेके ख़ूबियूं मूंखे नज़र आयूं आहिनि, साजे पधर पोइ जेकॾहिं उहा ॻाल्हि ॿियनि ताईं पहुचे, तव्हां ताईं पहुचे, उहे ख़ूबियूं तव्हां ताईं पहुचनि, त सरतियूं का न सुम्हे, पोइ तव्हां जूं बि निंडूं फिटी वञनि ऐं अव्हां बि सोढो सोढो करणु लॻी वञो, तव्हां बि राणे खे रिझाइण जे पुठियां लॻी वञो, तव्हां बि सोढे सां लऊं लॻायो। शागिर्द साथियो, इहा त हुई इन जी ज़ाहिरी माना। हाणे पाण हलूं था इन जी उन माना ॾे जंहिं में पिन्हा आहे तव्हांजे लाइ हिकु ख़ासि पैगाम। शागिर्द साथियो, बैत खे वरजायूं था, सोढे सुते लोए काजा मूंसी ॻाल्हि कई। हिकिड़ो दानाव माण्हू, हिकिड़ो ॾाहो माण्हू, हिकिड़ो बाशऊर समाज जो माण्हू, हिकिड़ो ज़हीन शागिर्द जेको इल्मु ऐं ॾाहप जी अहमियत खां वाक़ुफ़ु आहे, उहो जॾहिं उनखे उहो चवे थो त सोढे सुते लोए काजा मूंसी ॻाल्हि कई, सोढो इल्मु, सोढो शऊर, सोढो दानाई, ॾाहप, हिकमत, ज़हानत, सोढे सुते लोए काजा मूंसी ॻाल्हि कई, यानी जॾहिं ॿी ख़ल्क़ सुतल हुई, समूरी क़ौम निंड में हुई, कंहिंखे को होश न हो, हर को पंहिंजे ख़फ़नि में लॻो पियो हो, पंहिंजे पाण ताईं महदूद हो, मफ़ाद परस्त हो, मौक़े परस्त हो, उन वक़्त में सोढे सुते लोए काजा मूंसी ॻाल्हि कई। उन वक़्त में जॾहिं हक़, सच, दानाई, हिकमत, ॾाहप जॾहिं मुंहिंजूं अखियूं खोलियूं, साजे पधर पोइ, यानी उहा जेकॾहिं ॻाल्हि हक़ ऐं सच जी ॻाल्हि, उन जी अहमियत जी ख़बर जेकॾहिं समाज जे ॿियनि माण्हुनि खे पवे ऐं ॿियनि शागिर्दनि खे इहा ख़बर पवे त पढ़ाई केतिरी अहम आहे, इल्मु केतिरो ज़रूरी आहे, त सरतियूं का न सुम्हे, त समाज जो को बि माण्हू ज़ुल्म जे ख़िलाफ़ु, ॾाढ जे ख़िलाफ़ु, जबर जे ख़िलाफ़ु, नाइंसाफ़ीअ जे ख़िलाफ़ु माठ न रहे, उहो बि उथी खड़ो थिए। ऐं साॻे नमूने सां हिकिड़ो ज़हीन शागिर्द बि ईअं थो चवे त जेकॾहिं इल्म जी अहमियत, शऊर जी अहमियत, किताबनि जी जेका आहे ताक़त, उन जी ख़बर जेकॾहिं ॿियनि शागिर्दनि खे बि पइजी वञे, उहे शागिर्द जेके सम्झनि था त किताब कुझु न आहिनि या उहे पढ़ाई खे घटि अहमियत था ॾियनि, जेकॾहिं उनखे ख़बर पइजी वञे किताबनि जे हुस्न जी, इन्हनि में पिन्हा नशे जी ऐं उन हक़ीक़त खे जेकॾहिं ही परखी वठनि, त पोइ इहे बि माठ करे न वेहनि, इहे बि महिनत कनि, इहे बि पढ़नि। त शागिर्द साथियो, हिन बैत में तव्हांजे लाइ इहो ई पैगाम आहे त माठ करे न वेहो, किताबनि खे खोलियो, उन्हनि खे सम्झो। उन्हनि में किताब दिमाग़ जा ताक़ खोलीनि था, किताब शऊर जा दरवाज़ा आहिनि, उन्हनि खे खोलियो ऐं पोइ त जीअं तव्हां बाशऊर थियो, पढ़ो, महिनत करियो, इल्मु पिरायो ऐं पोइ जॾहिं वॾा थियो त समाज जा बाशऊर फ़र्द बणिजो ऐं हक़ ऐं सच ते अटल बीठा रहो, शऊर जी ताक़त सां, इल्म जी ताक़त सां, ॾाहप ऐं दानाईअ जी ताक़त सां। असांखे उमेदु आहे त हीउ पैगाम तव्हां ताईं पहुची वियो हूंदो ऐं तव्हां हिन खे ज़रूरु पंहिंजे हीअं सां हंडाईंदा। शागिर्द साथियो, अॼोके हिन प्रोग्राम में किन साथियनि असां ॾे कुझु बैत मोकिलिया आहिनि, अचो त उहे बैत था ॿुधूं।
जा जा पसी पाण खे ताता नाह निमाज़ सभ विञाई साज़ तहां पोइ तकबीर चओ। जा जा पसी पाण खे ताता ना सुजूद विञाए वजूद तिहां पोइ तकबीर चओ। शागिर्द साथियो, अव्हां ॿारनि जा बैत ॿुधा, असांखे उमेद आहे त तव्हांखे वणिया हूंदा। अव्हां बि शाह लतीफ़ जे रिसाले मां को बि बैत चूंड करे पंहिंजे आवाज़ में रिकॉर्ड करे असांजे हिन नंबर ते व्हाट्सअप करे छॾींदव त असां उनखे इको सां ख़ूबसूरत बणाए ईंदड़ प्रोग्राम में शामिल कंदासीं। तव्हांजी महिरबानी, तव्हां खां मोकिलायूं था ईंदड़ जुमे ताईं ऐं साॻिए वक़्त ताईं। जी लतीफ़।